जमहूरियत के सवाल का वही वसीलन जी माल माया सबाबड़ो आया शहर बानवास हेडलाइन से मटिठूं बुलेटिन शुरात में अवा के सुल्तानकोट मां खबर ईंदासीं। सुल्तानकोट वेझो कलर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार तां फायरिंग में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। माजी वैलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। अवा के अफ़सोसनाक वाक़ियो ॿुधायूं पिया। सुल्तानकोट वेझो कलर बिरादरी जे बिन धुरिन में पुराने तकरार तां फायरिंग के नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, सुल्तानकोट वेझो बिन धुरिन विच में फायरिंग थी आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थिया आहिनि। मार्जी वेलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। अवां खे सुल्तानकोट मां ख़बर ॾियूं पिया। कलर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे। छेड़े दौरान फायरिंग कई वई आहे। फायरिंग में ॿ ॼणा क़त्ल थिया आहिनि ऐं मार्जी वेलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। सुल्तानकोट में ये अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कलर बिरादरी जे बिन धुरिन में पुराने तकरार तां फायरिंग के नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। मार्जी वेलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। सुल्तानकोट मां ख़बर ॾियूं पिया। सुल्तानकोट वेझो कलर बिरादरी जी बिन धुरिन विच में पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे। छेड़े दौरान फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थिया आहिनि, जॾहिं त मार्जी वेलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। अफ़सोसनाक वाक़ियो अवां सां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट वेझो कलर बिरादरी जे बिन धुरिन में पुराने तकरार तां छेड़ो थी पियो आहे, जंहिं दौरान फायरिंग में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया, सुल्तानकोट में हुमायूं शरीफ थाणे जे हद में वाक़ियो पेश आयो आहे। पुराने तकरार तां बिन धुरिन विच में छेड़ो थियो आहे। जहिड़े दौरान फायरिंग जो वाक़ियो बि पेश आयो आहे। फायरिंग दौरान ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि ऐं मार्जी वेलन जी सुञाणप रतन ऐं दीन मोहम्मद कलर तौर कई वई आहे। वाक़े वारे हंधि पुलिस बि पहुची वई आहे। पुलिस इन वाक़े जे हवाले सां वधीक जांच बि करे रही आहे। सुल्तानकोट जे हुमायूं शरीफ जे थाणे वेझो ही वाक़ियो पेश आयो आहे। बिन धुरिन विच में छेड़ो थियो आहे। पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। सुल्तानकोट में ही वाक़ियो पेश आयो आहे। कलर बिरादरी जे बिन धुरिन में छेड़ो थियो आहे, जंहिं दौरान फायरिंग जे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार साडियो। जी इसरार, वधीक अपडेट कजो। जी, सुल्तानकोट भरिसां हमान शरीफ थाणे जे हद क़ौमी शाहराह रोड मथां कुंवारा लाड़े ते नामालूम हथियारबंदनि जे मोटरसाइकिल सवारनि मथां फायरिंग में ॿ ॼणा मौके ते क़त्ल थी, जंहिंमें रतो पुटु अलावर जो कलर, आसिगर अली पुटु फरीद अली, जेके मियां साहब भरिसां ॻोठ रईस मोहम्मद रमज़ान कलर जहिड़ा आहिनि। पुरानो तकरार हलंदड़ आहे। उन खां अॻु धुरिन जे तकरार में दीन मोहम्मद कलर मारिजी वियो। ॿिन्ही धुरिन जे तकरार में हिन वक़्तु ताईं 2 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। जी इसरार चालियो, अपडेट करण लाइ मां जी महिरबानी। कोट मां ख़बर ॾियूं पिया। हुमायूं शरीफ वेझो बिन धुरिन विच में पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे। कलर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा मारिजी विया आहिनि। सुल्तानकोट मां अफ़सोसनाक वाक़ियो अवां सां शेयर कयूं पिया। कलर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार तां छेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। नाज़रीन, हुमायूं शरीफ जी थाणे जी हद में ही वाक़ियो पेश आयो आहे। बिन धुरिन विच में पुराने तकरार जो छेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थी विया आहिनि। कलर बिरादरी जी बिन धुरिन में पुराने तकरार तां छेड़ो थियो आहे। हुमायूं शरीफ जे थाणे जी हद में ही वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा क़त्ल थिया आहिनि। सुल्तानकोट में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अवां सां
शेयर कयूं पिया कलर बिरादरी जी ॿिनि धुरनि में तकरार तां मारिजी वियलनि जा लाश वाक़े वारे हंधि पयल आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया हुमायूं शरीफ थाणे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। ये तो ना है कि पटना वाले का ये तो ना है। जी नाज़रीन, ॿिए पासे अवां खे अपडेट कंदासीं। घोटकी ऐं कराची सां गॾोगॾु लाड़काणे जी